कयूं। फरीदाबाद भरिसां एफपी बंद टुटण बाद ॿुॾी वियल ॻोठनि में पाणी जी लाथ न अची सघी आहे। ॻोठ दोस्त अली चांडियो, अलीवाल सीलरा, फैज़ मोहम्मद चांडियो, कंडूवाह, शालकी ऐं ॿियनि ॻोठनि में ॿोॾि जे पाणी में लाथ न अची सघी आहे। ॻोठनि मां पाणी में लाथ न सबबि ॻोठाणा बंद ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ख़बर वाखे ॾेई रहिया आहियूं। मुतासिरीन जो चवणु आहे त ॿोॾि सबबि समूरा घर ढही पट थी विया आहिनि। घरनि में मौजूदु समूरो सामान बि लुढ़ी वियो आहे। ख़बर वाखे ॾेई रहिया आहियूं। फरीदाबाद खां फरीदाबाद भरिसां एफपी बंद टुटण बाद ॿुॾी वियल ॻोठनि में पाणी जी लाथ न अची सघी आहे। ॻोठ दोस्त अली चांडियो, अलीवाल सीलरा, फैज़ मोहम्मद चांडियो, कंडूवाह, शालकी ऐं ॿियनि ॻोठनि में ॿोॾि जे पाणी में लाथ न आई आहे। ॻोठ मां पाणीअ में लाथ न सबबि ॻोठाणा बंद ते खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरीन जो चवणु आहे त ॿोॾि सबबि समूरा घर ढही पट पइजी विया आहिनि। घरनि में मौजूदु समूरो सामान बि लुढ़ी वियो आहे। ख़बर मां ॾियूं पिया। फरीदाबाद वेझो पाणी जे वहिकिरे में ॿेड़ी ऊंधी थी वई आहे। ॿेड़ीअ में सवार 8 ॼणा ॿुॾी वञण जा इतला आहिनि। ख़बर मां ॾियूं पिया। छंडण मोरी सुप्रियो बंद में हलंदड़ गफ़ूर मल्लाह जी ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 8 ॼणा ॿुॾी विया आहिनि। इतला ते नेवी जा टोबा वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। वेलनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे। ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे। ख़बर मांखे ॾेई रहिया आहियूं। फरीदाबाद वेझो पाणी जे वहिकिरे में ॿेड़ी ऊंधी थी वई आहे। ॿेड़ी में सवार 8 ॼणनि जी ॿुॾी वञण जा इतला मिलिया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। छंडण मोरी सुप्रियो बंद में हलंदड़ गफ़ूर मल्लाह जी ॿेड़ी ऊंधी थी पई आहे। 8 ॼणा ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त इतला ते नेवी जा टोबा वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। 8 ॼणा ॿुॾी विया आहिनि। इतला ते नेवी जा टोबा वाक़े वारे हंधि पहुची विया आहिनि। ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे।